अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजू किचन। फ्रेंड्स, मायराजू किचन में अॼु असां तव्हांजे लाइ खणी आया आहियूं स्पेशल शीर खुरमे जी रेसिपी। ही रेसिपी ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु पतीले में असां हिते मखण विधो आहे 1.5 टेबल स्पून। मखण जीअं थोरो पिघलंदो त हाणे असां बादाम विझूं था 1/4 कप ऐं बादाम खे असां चॉप करे छॾियो आहे। किशमिश विझूं था 1 टेबल स्पून ऐं चॉप थियल पिस्ता विझूं था 2 टेबल स्पून। हाणे ड्राई फ्रूट खे तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते फ्राई कंदासीं। जी फ्रेंड्स, असां ड्राई फ्रूट खे तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते फ्राई कयो आहे ऐं हाणे हिकु बाउल में विझी साइड ते रखी छॾींदासीं। ऐं हाणे हुन साॻी पैन में असां विझूं था मखण 2 टेबल स्पून। मखण जीअं पिघलंदो त हाणे असां विझूं था सयूं 1/4 कप ऐं तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते सयुनि खे पचाईंदासीं। सयुनि खे तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था पाणी 1/2 कप ऐं पाणी विझी तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। ॿ खां 3 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचाइण खां पोइ हाणे असां सयुनि खे हिकु साइड ते रखंदासीं ऐं हाणे हिकु ॿियो पतीलो खयो आहे ऐं पतीले में खीर विझूं था 1 लीटर। खंड विझूं था 1/2 कप। स्लाइस थियल खजूर विझूं था 1/2 कप ऐं फ्राई थियल ड्राई फ्रूट्स जेको असां पहिरियां ई फ्राई करे रखियो हुयो ऐं फ्राई थियल सयूं विझूं था। माओ विझूं था 1/2 कप ऐं हाणे तक़रीबन 8 खां 10 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 8 खां 10 मिनट्स ताईं विचोली बाहि ते सयुनि खे पचायो आहे ऐं हाणे विझंदासीं हेवी क्रीम 1/2 कप। हेवी क्रीम एड कई आहे 1/2 कप ऐं हाणे चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं असांजो मज़ेदार स्पेशल शीर खुरमो सर्विंग जे लाइ हाणे बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक ऐं शेयर कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मिलंदासीं हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।